सभी के प्रणाम। थोड़ी देर सत्संग, अॼोको सत्संग हिकिड़ी ही लाइन जे मथां, असांजे जीवन जे मथां लाइन विषय आखिर केसिताईं, आखिर केसिताईं, इहो ही विषय आहे कि आखिर तुंहिंजे जीवन में केसिताईं इहो भटकाव रहंदो कि थोड़ी थोड़ी शयुनि लाइ तूं हुन परमात्मा खे यादि तूं करीं। छा हुन तोखे कंहिं बि ॻाल्हि जी कमी ॾिनी आहे, घटिताइप ॾिनी आहे, या तूं नथी खाईं? भटकण केवल भटकण, डुकूं था पायूं असां, मतां न कोई अॻिते निकिरी वञे, कोई निकिरी बि वियो हुजे, एॾी तेज डुक दौड़ लॻी पई आहे सभिनि जी, सम्झ में नथो अचे कंहिंखे बि कि ठहराव किथे आहे, बीहणो किथे आहे, पाण खे मंजिल कहिड़ी आहे उहा बि ख़बर नथी पए। केवल हर ॻाल्हि में आसक्ति, आखिर केसिताईं? केॾीमहिल त बीहणो पवंदो, केॾीमहिल त ठहराव खपे, बिना ठहराव जे कुझु हासिल त करे सघंदासीं न। हे जीवन जो उपलब्धियूं असां हासिल करे बि वठंदासीं त हेॾा वंचित रहिजी वेंदासीं, हिन परमात्मा खां दूरी बणिजी वेंदी। आखिर केसिताईं? हिकिड़े ॾींहुं त इन जो अंत करणो ई पवंदो। सुल्तान महमूद जो नालो सभिनी ॿुधो हूंदो, सुल्तान जो मुसलमान राजा महमूद। उहो जंहिं राज्य जो हुयो, रोज़ रात जो भेस बदिले बदिले पंहिंजे राज्य में घुमंदो हुयो। कंहिंखे कोई तकलीफ़ त कोन्हे, कंहिंखे कोई व्यवस्था खपे, कंहिंखे कोई ज़रूरत आहे, हो अंधेरे में अची करे मदद कंदो। उनखे पाण खे राजा सॾण जो कोई बि शौक़ु न हुयो कि हो सुबुह अची करे कंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं करे, कोई माण्हू ॾिसे और उनजी वाहवाही करे। इहो उहो ई करे सघंदो जंहिंजो ॿोध खुलियल हुजे। उन सुल्तान जो ॿोध खुलियल हुयो, हो रोज़ राति जो पंहिंजे राज्य में फेरा पाईंदो हुयो। 2-3 ॾींहंनि खां समुंड जे किनारे हिकिड़े माण्हूअ खे ॾिसे पियो। उहो माण्हू रोज़ राति जो अची करे अंधेरे में रेती छाणे पियो। हिकु ॾींहुं ॾिठईंसि, 2 ॾींहं ॾिठईंसि रेती छाणींदी, त 3 ॾींहं पुछी वरितईंसि कि भाई तूं अधु राति जो हिते करी छा थो पियो? अंजान बणिजी करे आयो हुयो उहो राजा, त चईंसि न कि मां हीअ रेती छाणियां थो पियो, इन मां केॾी महिल चांदीअ जा कण निकिरंदा आहिनि, उन सां ई मां पंहिंजो पेट भरींदो आहियां। उहा ई मुंहिंजी जीविका जो साधन आहे। हितां जेको बि मूंखे मिलंदो आहे मां उहो इकठो कंदो वेंदो आहियां और रखंदो वेंदो आहियां, पोइ वञी विकिणे छॾींदो आहियां। उन सां ई मुंहिंजो घरु हलंदो आहे। 2-3 ॾींहं गुज़री विया अञा। वरी राति जो राजा निकितो, ॾिठईं वरी हो रेती छाणे पियो, त अंदर में ख़्यालु आयुसि कि वीचारो ग़रीब आहे, ॾाढी महिनत थो करे पियो, कुझु इन जे लाइ कयो वञे। हाणे हो कंहिंजे साम्हूं
करे न पियो सघे, उनखे पाण खे महान सदिराइणो न हुयो, त चुपचाप सां पंहिंजो सोन जो हीरनि जो जड़ियल बाजूबंद वञी करे उन रेतीअ में फेंकियो, उतां भॼी वियो राति जे अंधेरे में। उन व्यक्तिअ खे रेत में ॻोल्हींदे ॻोल्हींदे उहो बाजूबंद मिलियो, ऐं हिनखे ख़बर पई राजा खे कि उनखे मिली चुको आहे, त हे अंदर में संतुष्ट थियो कि हाणे उनजो 2-3 पीढ़ियूं बि खाई वठंदियूं, एतिरो उनखे धन इन मां मिली वेंदुसि। उन ज़माने जो लखें रुपयनि जो उहो बाजूबंद हुयो। हाणे त उहो रेती न छाणींदो, उनजी ज़रूरत बि पूरी थी वेंदसि, बढ़िया खाईंदो, सुठो घुमंदो। ईअं ई समय समय ते परमात्मा असांखे बि अवसर ॾींदो आहे, कुझु कुझु भेट जे रूप में ॾींदो आहे। शायदि ओॾी महिल असांजी अखियुनि ते पर्दो हूंदो आहे कि असां ॾिसी न सघंदा आहियूं। हे राजा संतुष्ट थियो कि कंहिं ग़रीब जो भलो थियो, हाणे हुन जूं पीढ़ियूं बि खाईंदियूं, उनखे खुटंदो न, एतिरो उनखे पैसो मिली वेंदो। वरी निकितो राति जो, इहा अंदर में तसली हुयसि कि हो रेत हाणे त न छाणींदो, पर ॾिठई वञी राजा, वरी हो रेत ई पियो छाणे, वरी रेत छाणे पियो। राजा आयुसि अॻियां, चईसि मूंखे ख़बर पई आहे कि तोखे हिते रेतीअ में सोन जो बाजूबंद मिलियो अथई, ऐं उहो तूं मार्केट में वञी करे खपाइजी आयो आहीं, उन में तोखे लखें रुपया मिलिया अथई। उन ॿुधाईंसि मां सम्राट महमूद आहियां, ऐं तोखे मिलियो अथई, मूंखे ॼाण आहे हिन ॻाल्हि जी। वरी तूं हिते रेत छाणी थो पियो, मूंखे त बिल्कुलु अंदर में तसली हुई कि तूं संतुष्ट थी वएं, तोखे एतिरो मिलियो कि हाणे तोखे रेत में चांदीअ जा कण ॻोल्हण जी ज़रूरत न आहे। चईसि न, इहो कमु त मां छॾे ई न सघंदुमि। हाणे मूंखे रेत में ॻोल्हींदे ॻोल्हींदे बाजूबंद मिलियो आहे, उहे लखें रुपयनि जो आहे, थी सघे थो मूंखे अञा कुझु मिली वञे, मां ॻोल्हींदो रहां हिन में, मां इहो कमु त न छॾे सघंदुमि। हिन मुंहिंजो जीवन सफल बणायो आहे, मां हिन शइ खे छॾे न सघंदुमि। ओॾी महिल सम्राट महमूद पंहिंजी जीवन गाथा में लिखाई कि हुन व्यक्ति जी ॻाल्हि में एॾी तर्क, एॾो बल आहे कि हो रेती छाणण बंदि नथो करे सघे जॾहिं हुनजी ज़रूरत पूरी थी चुकी आहे। ईअं ई असां आहियूं, असां भी जीवन भर ये रेती त छाणूं पिया कि मतां कुझु मिली वञे, एॾी आसक्ति अंदर में भरियल पई आहे। छा तोखे हुन परमात्मा घटि ॾिनो आहे? तुंहिंजी ज़रूरत जे हिसाब सां त तोखे ॾिनो आहे, छोकी उन सभिनी लाइ हिकु ई ठातो आहे, उन सभिनी सां हिकु जहिड़ो ई प्रेम कयो आहे, उन सभिनी खे हिकु जहिड़ो ई ॾिनो आहे। थी सघे थो तुंहिंजी प्रारब्ध थोड़ी हेॾे होॾे हुजे या ग़लति हुजे, तोखे थोरो घटि मिलियो हूंदो, पर तुंहिंजो पेट त ज़रूरु भरींदो। हर को चवंदो आहे न कि इहे कम छो थो करी, पुछेसि कंहिंखां बि कि तूं इहे कम छो थो करी, चईंदा ईअं आहिनि हिन पापी पेट लाइ, पेट पापी थी वियो। हाणे तुंहिंजो पेट रोटी थो घुरे त उहो पापी थी वियो, हिन पापी पेट लाइ असां कंदा आहियूं। अरे तोखे कंहिं चयो कि तूं पाण खे एॾी पंहिंजे जीवन में आसक्ति रखी थी, एॾो पंहिंजो
मन पंहिंजो अहंकार एॾो गहन करे रखियो अथई कि जीवन भर बस उहा रेती तो छाणी कि मतां कुछ मिले नहीं। हिन जीवन में हिननि ॻाल्हियुनि खां अगरि कंहिं कुछ पातो हुजे त तूं ॿुधाए। अगरि कंहिंखे कुछ मिलियो हुजे, कुछ बि न मिलंदो, केतिरी ही कोशिश करे वठ, पंहिंजे जीवन मां आसक्ति ख़तम कर। ये शयूं उपयोगिता जूं शयूं आहिनि, धन दौलत शौहरत नाम, ये सब तुंहिंजी उपयोगिता है, हिकिड़े समय ताईं आहे। तूं शांति थींदे त सभु हितां जो हिते ई रहिजी वेंदियूं। मां पहिरियों भी हिकिड़ो सत्संग कयो आहे कि इस जगत में कोई अपना मकान नहीं बना पाए। हिन जगह में कोई भी पंहिंजो घर ठाहे ही न सघियो आहे। जंहिं घर खे असां पंहिंजो चवंदा आहियूं, एॾी शान सां ईअं पंहिंजो कॉलर मथे कंदा आहियूं कि मां बंगलो ठारायो आहे पंहिंजे लाइ, मां 50 करोड़ जो घर वरितो आहे, 2 करोड़ जो घर वरितो आहे। छा उहो तुंहिंजो रही पाईंदो? कॾहिं बि न रही पाईंदो। तूं हली वेंदी, हो तुंहिंजे हेठियुनि जो थींदो, वरी उन्हनि जे हेठियुनि जो थींदो, पर तुंहिंजो त कॾहिं न थींदो, कंहिंजो थियो बि न आहे ऐं हिते घर ठही बि न पाईंदो। हिन जग में छा, हिन जीवन में छा, कहिड़े बि जन्म में तूं हिन जग में पंहिंजो घर ठाहे ही न सघंदी आहे। त हिन शयुनि जी आसक्ति छो? इन्हनि शयुनि जे पोयां असां एॾो भॼूं छो था पिया? जॾहिं ख़बर बि आहे कि असांजी ज़रूरत पूरी थिए थी पई, असां बुख त नथा मरी वञूं। दुकान ते दुकानदार ईअं ॾिसंदो आहिनि, पंहिंजे ग्राहक खे कटींदा आहिनि, ॼण अॼु ई इहा मुर्गी आई आहे, सुभाणे वरी न ईंदी, उनखे कटे अलॻि करे छॾींदा आहिनि। अॼु ई कटे पैसा जेके, अॼु ई पार्टी करणी आहे, अॼु ई हुन खां सभु खसणो आहे। छो अहिड़ी सोच आहे? इन सोच खे थोरो मटे सघूं त आख़िर केसि ताईं तुंहिंजो अंत थी वेंदो, तूं ख़तम थी वेंदी, इहो शरीर छॾे ॾींदी आहे, उन खां पोइ छा रहिजी वेंदी? हिन महिल इहा सम्झण जी शइ थी, सम्झी वई आहे, हुन परमात्मा सां प्रेम करे वठ। इन रेतीअ खे छाणण सां छा थींदी? कुछ बि न थी सघंदी। जेतिरो तूं पंहिंजो मगज हलाईंदे, जेतिरी तूं पंहिंजी बुद्धीअ जो उपयोग कंदीअ, कुछ बि कमु न ईंदो, कुछ बि न। अंदर जा द्वार खोल, पंहिंजे हृदय जा द्वार खोल, उन प्रेम जा द्वार खोल। तुंहिंजे लाइ सभु मौजूदु अथई। तोखे पैदा करण सां ई उन तुंहिंजे लाइ सभु कुझु सुविधा ठाहे रखी आहे। तोखे फोकट में ऑक्सीजन थो ॾेई, तोखे फोकट में जीवन थो ॾेई, तोखे खाधो थो ॾेई, तोखे ॻाल्हाइण थो ॾेई, तोखे ॿुधण थो ॾेई, तोखे हलण थो ॾेई। उनजा अहसान लाहे न सघंदासीं असां। एॾा उनजा कुर्ब आहिनि उन परमात्मा जा असांजे मथां कि असां लाहे न सघंदासीं। हिन जन्म में छा 100 जन्म बि वठंदी आहे त उनजा जेके अहसान आहिनि उहे कॾहिं बि लाहे न सघंदी आहे। त हिन ॻाल्हि खे तूं सम्झ। आख़िर केसि ताईं ईअं डुकणो आहे असांखे? उहा डुक, उहा दौड़ अॼु जो अॼु पंहिंजे अंदर मां तूं ख़तमु करे सघीं थी। तूं चाहीं त ॿियो कोई कराए न सघंदी, न मां कराए सघंदुमि, न कोई भॻवान लही करे ईंदी तोखे करण लाइ। जेसि ताईं तुंहिंजो जी न चाहींदी, तुंहिंजो हृदय न चाहींदो, तेसि ताईं तूं करे बि न सघंदी। तोखे पाण खे चाहिणो पवंदो, तोखे पंहिंजे अंदरि उहा प्यास पैदा करणी पवंदी कि ठहराव अची वञे, उन प्रीतम सां मिलन थी वञे। बसि हिकिड़ी ही ज़रूरत आहे उन प्रीतम जी। उहो आहे त ॿी काई कमी आहे ई न जीवन में, कुझु बि घुरिजे ई न असांखे पंहिंजे जीवन में। अगरि परमात्मा तोखे साण थी वियो, तूं उन परमात्मा खे सुञाणे वरितो, त पोइ कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? कुझु बि न खपे, अहिड़ो त बाड़ में वञे, खपे ई न असांखे। पर
आख़िर केस ताईं, अॼु न सुभाणे तोखे सम्झण में देरि थी सघे थी पई। इन खां त अॼु सम्झी करे तूं पंहिंजे जीवन सां नकी कर कि मूंखे सम्झण जी ज़रूरत आहे, मां सम्झण लाइ तयारु आहियां, मां पंहिंजे अंदरि ठहराव आणे सघां थी पई। तूं जेसि ताईं चाहींदीअ थी सघे थो देरि थी वञे। अॼु जो अॼु चाहे, तुंहिंजे अंदरि जो भाव अचिणो खपे ॿाहिरि। सॼो खेल भाव जो थी। तुंहिंजे अंदरि उहो भाव पैदा थी वियो कि मूंखे ठहराव खपे, मूंखे पंहिंजो स्थान ख़ाली खपे, उन परमात्मा जे लाइ जॻह खपे, त तूं करे सघंदी। कोई बि अहिड़ी शइ न आहे जेकी नामुमकिन हुजे असांजे लाइ। असां इंसानी योनी में आहियूं, सर्वश्रेष्ठ योनी जेकी चवंदा आहिनि इंसान जी योनी, असां उन में आहियूं। असां जेको सोचूं था, जेको सम्झूं था, उहो असां करे सघूं था, पर आख़िर केस ताईं अॼु जो अॼु छॾ, या दौड़ भाग छॾ, थोरो आराम सां पाण खे समय ॾे ऐं वीचार कर, हिन ॻाल्हि खे सम्झ कि तोखे घणी ज़रूरत आहे सम्झण जी, न कि हिननि फालतू ॻाल्हियुनि जी, इन आसक्ति जी। सभु हिते ई ख़तमु थियणो अथई। केतिरो ई मां सम्झाए वठां या कोई ॿियो गुरु सम्झाए वठे, पर जेसि ताईं तूं न चाहींदीअ तेसि ताईं कुझु बि थियण वारो न थिए। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार।